अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 13 नवंबर, अरबा जो ॾींहुं आहे ऐं सुबुह जा थिया आहिनि 11:30। असां निकिता आहियूं 2 भेनर गॾु, वञूं था सुरिया पधर। उतां असांखे कुझु ज़रूरी सामान वठिणो आहे। मॉडल स्कूल आहे, हो असांजी। अच्छा, हाँ, हाई स्कूल है, वो भी अंदर हूंदो न प्राइमरी असांजी। ये हाई स्कूल है या हाँ, ये असांजी स्कूल जा तमाम मैट्रिक कई, ही असांजी कॉलेज जा तमाम इंटर कई। ॾेखारींदमि मिड़ई कंहिंखे। मां लड़का पहिरों दफ़ो आई आहियां, तंहिंजे करे यादगार कराची मां। सभिनी लीमा खपंदा? न मां न खाईंदी आहियां। बटर वठूं छा? हा, गोभी जी मिक्स सब्जी। वाङण न वरिता आहिनि अञा। फाइनली असां अची विया आहियूं थावन जी हिन दुकान ते, जितां लाड़काणी मां हमेशह असां छोकिरियुनि जी शादीअ लाइ सामान वठंदा आहियूं। सो 2 भेणुनि जी शादी थियण वारी आहे, उन्हनि जे लाइ असां वठंदासीं सामान। हिते पहुता आहियूं हाणे। पहिरियों त असां हिननि खां 2 थेलियूं वरितियूंसीं। हिन में सॼो असां फ्रूट ऐं सब्ज़ी हिननि वॾे शॉपर में कई आहे। ऐं इहे असां सामान कढायो आहे, जीअं त 2 भेणियूं आहिनि सॻियूं, त 2 जे लाइ असां इक्वल कढायो आहे। हिननि जो असां कराईंदासीं पहिरियों हिसाबु, ॾिसूं टोटल घणो थो थिए ऐं पोइ असां वटि केतिरी गुंजाइश थी बचे वधीक, त उन हिसाब सां वरी असां हिन में ॿियनि शयुनि जो जेको आहे इज़ाफ़ो कंदासीं। फाइनली असां पंहिंजे पैसनि जे हिसाब सां हिन में इज़ाफ़ो कयो आहे। थाल बि आहिनि, देगड़ी, ॿी देगड़ी, कढ़ाई, कूलर ऐं माशाल्लाह हिकिड़ो सेट इहो आहे, ॿियो सेट इहो आहे। टर्नर्स वग़ैरह, कबगीर ॾोयूं जेके बि हूंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं सभिनी ॾियण वारनि जो क़बूल करे। ऐं हूअ ॿी वारी असल में मूंखे चए न त हिन जा कड़ा अथनि था कनि। इहे असां पैक था करायूं था। हिकिड़ो सेट हिकिड़े दॿे में हली वेंदो। ऐं अदा हे मग अच्छा, हा सही आहे। असां जीअं चाहियूं था न घणा दॿा न थियनि। तो हिकिड़ो सेट ऑलमोस्ट पैक थी वियो आहे ऐं हिकिड़ो सेट पायो आहे, इहो थींदो हाणे। ये असां सुरिया पधर मां ॿाहिरि था निकिरूं। मिली ॾिसो शाम जो टाइम आहे ऐं मुंहिंजी भेण हिते बिज़ी आहे इंतिहाई। अलाए छा छा कढिया अथई, जेके असां सां बि ताज़ियूं कयूं अथई, स्पेशली मूंसां ताज़ियूं कयूं अथई। ऐं ॿियनि जेको आहे पंहिंजी मर्ज़ी सां करायो जेको बि, बाक़ी मूंसां ताज़ी थियल आहे। तूं मूंखे हथ चई आहीं? हा, मां अॼु हिननि खे हथ आई आहियां। सो अलाह ख़ैरु कंदो मुंहिंजो। हीअ जेका ज़रड़ी आहे, इहा इनडायरेक्टली मुंहिंजी ॾोहिटी आहे, मुंहिंजी भेण जी ॾोहिटी आहे। सो मूंखे चए थी मां तव्हांजा व्लॉग ॾिसंदी आहियां, तव्हां व्लॉग छो नथा ठाहियो। सो नालो त ॿुधायो न पंहिंजो। हुरैन। अॼु हुरैन जेको आहे व्लॉग में पाण खे बि ॾिसंदी।